सिंगल उच्चार जेके असां पढ़ूं था ठीक आहे ए ते ने अल्फा ब लवंदा ठीक आहे इन का अचे थी बी ते बे बदक बे बकरी अचे थी हाणे इन सिंगल उच्चार ॿिया हूंदा आहिनि डबल उच्चार ठीक आहे बे भित ते बी अचे ठीक आहे ठे थेले ते या ते ठूठ ते अचे थी टी अचे हाणे सिंगल उच्चार ऐं डबल उच्चारनि जो माना फर्क कहिड़ो आहे या सिंगल उच्चार ऐं डबल उच्चारनि जो मतिलबु छा आहे इहे कहिड़े इस्तेमाल लाइ कमु ईंदा आहिनि हाणे चो ॾिसूं त हाणे ॾिसो सिंगल उच्चार मिसाल मां लिखां थो पहिरीं सिंपल ते अचूं छा लिखियुमि बाबा हाणे बे बदक ते छा ईंदो बे बदक ते छा ईंदो बी ॻाल्हाए अलफ़ ते ए वरी पे बदक ते बी अलफ़ ते ए हाणे स्पेल ठही पई इहे माना सिंगल उच्चार असांखे नालनि में कम ईंदा आहिनि या कंहिं स्पेल ठाहिण में कम ईंदा आहिनि जे डबल उच्चार पैदा करण मिसाल छा लिखियोसीं चाचा चाचा हाणे चेचतूअ ते छा ईंदो सी एच अलफ़ ते ए वरी चेचतूअ ते सी एच अलफ़ ते ए हाणे सो हिन जे लिखियो आहे सिंधी में चाचा हाणे इन जे मदद सां डबल उच्चार यादि हुया त असां स्पेलिंग ठाहिण में देरि कईसीं न कईसीं जल्दी ठाहे वियासीं नी हाणे अहिड़े हिसाब सां मां जे मिसाल लिखां छा लिखियुमि अमीर अमीर ठीक आहे हाणे अलफ़ ते छा थो अचे ए ठीक आहे हाणे मीम ऐं ये के थोड़ी छिक थी अचे मी ठीक है मीमिया ये जरा मी हाणे जिते ज़ेर ऐं ये के छिक अचे त उते असां छा पहिरीं मीम ते छा ईंदो पहिरीं मीम ते एम हाणे मीम ऐं ये के मीम के हेठां ज़ेर आहे ये ए हाणे इन ॿिन्ही खे छिक थी अचे मी ठीक है थोड़ी छिक थी अचे हाणे ज़ेर ऐं ये जे जॻह ते असां छा ॾींदासीं डबल ई सिंगल आई में ईंदी आहे किथे पर हिते डबल ई वधीक बहितर आहे ठीक आहे डबल ई हाणे रे ते छा ईंदो हा स्पेल ठही वई अहिड़े हिसाब सां वरी ॿियो ॾिसो नालो छा आहे वज़ीर हाणे वाव जे मथां छा थी अचे वाव बराबर ठीक आहे माना नालो ते मतलब वठो त उन खे ॾिसो ज़बर पेश कीअं थो अचे हाणे आख़िरी इन ते वज़ीर घणा ई ॾींदा अमीर असां सिंधी में जेको लहजो आहे पर इन के असां पेश जेको आखिरी आहे लिखायो न अमीर वज़ीर ठीक आहे करीम रहबर असां इहे न असां सिंधी जेको लहजो आहे रहबर ठीक आहे या रहबर माना थोरो आखिरी जेको उन खे असां शब्द ॾींदासीं माना बाक़ाइदे शब्द ॾेई सिखींदासीं पर उन खे असांखे खाई वञिणो आहे ठीक आहे रहबर करीम जब्बार इहे न जब्बार करीम ये ना माने असांखे जेको पेश आखिरी में खाई वञो अमीर ठीक आहे वज़ीर शफीक अहिड़े हिसाब सां अची ॻाल्हि सम्झ में हाणे वज़ीर हाणे ज़ेर ऐं ये खे हुन हेठां जो ज़ेर चे हेठां हाणे ज़े जंजीर आहे हुन हेठां छा ज़ेर थी अचे ऐं ये खे थोड़ी छिक वज़ीर ॾिस छिक थिए थी थोड़ी हाणे जिते छिक थिए उते छा ॾींदो डबल ई जिते छिक न अचे त पोइ अॻिते असां आय बि ॾींदासीं पर जेकॾहिं हिते आय जो मतिलबु ग़लति न आहे हाणे वाव ते छा डब्ल्यू जेकॾहिं वाव विच में अची वञे पोइ वी ॾींदासीं वाव जो कानून यादि जेकॾहिं शुरूआत में वाव अचे थो त डब्ल्यू जो जे विच में वाव अचे थो त पोइ वी ॾींदासीं इहा यादि करे छॾियो हाणे ॾिसो वाव ते डब्ल्यू अची आहे मथां ज़बर ते छा ॾींदासीं ए जे जंजीर ते ज़ेर शाबाश हाणे ज़ेर ऐं ये के छिक थी अचे जे आ जो तरफ़ छा ॾींदासीं जे डबल ई जो तरफ़ हाणे रे ते छा ईंदो वाह समझ में अची वई मिसाल मां लिखां वाहिद वाहिद हे केस वाहिद ये वाहिद न वाहिद वाहिद ठीक है हाणे डब्ल्यू वाह ते छा ॾींदासीं डब्ल्यू अलफ़ ते ए अजम ते छा ईंदो आहे एच आई हाणे ज़ेर ते आई दाल ते डी वाइट सही है स्पेल सभा इजी आहे सिंगल उच्चार ऐं डबल उच्चारण जे असांखे जेका हेल्प थींदी आहे न वञे हेल्प थींदी आहे असांखे हेल्प कंदा आहिनि ॻाल्हियुनि में जीअं सां मां लिखां थो गुलाम कैन पे शुको ठीक है गुलाम हाने कैन गाली के छा ईंदो
डबल उचार ईंदो आहे कहिड़ो ईंदो आहे डबल उचार कहिड़ो लाॻी छॾे जी एच शाबाश ॻाल्हाए जी एच पेश ते छा ॾियूं यू हाणे से लाम ते एल अलफ ते ए मीम ते एम अची ॻाल्हि सम्झ में को आहे सुवाल काए ॾुखियाई पर ॻाल्हि सम्झ में न ईंदी हुजे भले पुछी सघो था ठीकु आहे